बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ के प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आवां यहाँ महताब अली नूर। नाज़रीन, आसिफ अली ज़रदारी पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियंस जो सदर हिकु भेरो ॿीहर मुल्क जो सदर चूंडिजी वियो आहे। आसिफ अली ज़रदारी खे चइनी सूबाई असेंबलीज़ मां खैबर पख्तूनख्वा खे छॾे करे क़ौमी असेंबली मां, सेनेट मां, पंजाब सिंध असेंबली ऐं बलोचिस्तान असेंबली मां वॾी अक्सरियत सां मेंबर्स पारां वोट कयो वियो, जंहिंखां पोइ हू मुल्क जो 14हों सदर चूंडिजी वियो आहे। ऐं कुझु दिलचस्प तारीख़ इहा आहे त ॿियों भेरो सदर चूंडजंदड़ आसिफ अली ज़रदारी सिविलियन सदर जो एज़ाज़ माणे वरितो आहे। मतिलबु मुल्क जी तारीख़ में ॿियों भेरो हिकु सिविलियन सदर जेको आहे उहो चूंडियो वियो आहे। ऐं ॿी वरी हिकिड़ी तारीख़ इहा आहे त हीउ टियों दफ़ो आहे जो कंहिं चूंडियल सदर मुदो पंहिंजो पूरो कयो, उनखां पोइ वरी नए सदर जी चूंड थी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी मुल्क जो सदर चूंडिजी वियो ऐं माज़ीअ में जेकॾहिं ज़िक्र कयूं त 2008 खां वठी 2011 ताईं आसिफ अली ज़रदारी मुल्क जो सदर रहियो। ऐं उन सदारती दौर में 18वीं तरमीम जेका आहे आइनी उहा आसिफ अली ज़रदारी जे क्रेडिट ते आहे। इहा वॾी अचीवमेंट आसिफ अली ज़रदारी जी। उनखां पोइ शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सदारती रेफरेंस जंहिंजो फ़ैसिलो या राय कुझु ॾींहं पहिरियां अची चुकी सुप्रीम कोर्ट मां, इहा बि आसिफ अली ज़रदारी जे सदारती दौर में इहो रेफरेंस मोकिलियो वियो हो। इनखे बि वॾी कामयाबी करार ॾिनो पियो वञे। उनखां पोइ मूंखे ॿुधायूं त मजमूई तौर ते 410.777 इलेक्ट्रोल वोट्स जेके आहिनि उहे आसिफ अली ज़रदारी हासिलु कया सेनेट, क़ौमी असेंबली ऐं चइनी सूबाई असेंबलीज़ मां। मुख़ालिफ़ जो उम्मीदवार महमूद ख़ान अचकज़ई उनखे क़ौमी असेंबली मां 119 वोट्स मिलिया ऐं सिर्फ़ु ख़ैबर पख्तूनख्वा असेंबलीअ मां खेसि कामयाबी मिली आहे। बलोचिस्तान जेका पंहिंजी उनजी असेंबली आहे सूबाई असेंबली, उन मां महमूद ख़ान अचकज़ई खे हिकु बि वोट न मिलियो आहे। इन सूरत हाल ते ॻाल्हि कंदासीं। पैनलिस्ट जेके आहिनि उन्हनि जो तारीफ़ असां करायूं था त हाणे मुल्क में आईंदा जेके चैलेंजिस आहिनि उहे सदर ऐं वज़ीर आज़म गॾिजी करे कीअं उन्हनि खे मोड़ ॾींदा, इहो जेको ड्यो आहे उहो इन्हनि खे कहिड़ी रीति फेस कंदो। पैनलिस्ट जेके आहिनि उन्हनि जो तारीफ़ असां करायूं था। प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब, प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, डॉक्टर यूब शेख साहब ऐं नसीर मेमर साहब असां सां अॼोके प्रोग्राम में गॾु आहिनि। थैंक यू सो मच, वॾी महिरबानी। रफ़ीक चांडियो साहब, अव्हां खां शुरूआति कयूं पिया। सर, मुल्की तारीख़ जो ॿियो भेरो सिविलियन सदर आसिफ अली ज़रदारी चूंडिजी चुको ऐं टियों दफ़ो आहे जो तारीख़ में कंहिं सदर पंहिंजो मुदो पूरो कयो, उनखां पोइ वरी नओं सदर चूंडियो आहे। कहिड़ा चैलेंज ॾिसो पिया आईंदा आसिफ अली ज़रदारी जे लाइ? मां सम्झां थो त जेका मुस्लिम लीग नून जी हुकूमत आहे उन जे लाइ हिकिड़ो वॾो टेको आहे त आसिफ अली ज़रदारी प्रेसिडेंट हाउस में अची वियो आहे। न सिर्फ़ु इन करे त कॉन्स्टिट्यूशनल जेके प्रॉब्लम्स जेके अॻूणे सदर कया पे उन्हनि सभिनी मां जान छुटी वेंदी उन्हनि जी, पर जेका सियासी हिकमत अमली आहे, जेका एडवाइज़री आहे, उहा मुस्लिम लीग नून खे वधीक बहितर मिली सघंदी। हुकूमत जी स्टेबिलिटी ते जेके सुवाल हुया त बाबा जेका नई हुकूमत आहे स्टेबल हूंदी, उन में स्टेबिलिटी तरफ़ हिकिड़ो ॿियो स्टेप हुननि जो अॻियां वधियो आहे, यानी वधीक एतमाद वारी सूरत हाल हुन ते अची रही आहे। इहो एतमाद या स्टेबिलिटी तेसिताईं वधीक रहंदी जेसिताईं पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून जी जेका इहा जॉइंट एक्सरसाइज़ आहे इहा गॾियल हूंदी ऐं इहो कोलिशन हुननि जो बरक़रार रहंदो। ॿियो मसइलो इहो आहे त आसिफ अली ज़रदारी जो प्रेसिडेंट थियणु ॿीहर हिकिड़ी ॿी निशानदेही करे थो पियो। तव्हां ॾिठो हूंदो त कल्ह खां ई वज़ीर आला सिंध जी जेका प्रेस कॉन्फ्रेंस आई आहे उनखे मां कनेक्ट कयां थो त आसिफ अली ज़रदारी जीअं प्रेसिडेंट हाउस में वञण जी तयारी में हुयो त सभु उहे शयूं जेके सिंध बाबति 18वीं तरमीम तव्हांजे अॻियां आहे त ज़मीनुनि ते बि इनकार करणु शुरू कयो आहे पीपल्स पार्टी। मूंखे ख़बर न आहे त इहो करण लाइ अॻियां केतिरा मसइला हुन जा ईंदा ऐं इहो करे सघंदा या न, पर एटलीस्ट हुननि हिकिड़ी शुरूआति कई आहे जेका ॾाढी पॉज़िटिव आहे जेके बि दौर में थिया आहिनि। मां सम्झां थो त आसिफ अली ज़रदारी प्रेसिडेंट थियण खां पोइ 18वीं तरमीम में मनोअन जेको अमल करिणो आहे, हाणे जेके खाता सभु डिवॉल्व थियण रहियल आहिनि उहे डिवॉल्व थींदा ऐं सूबनि खे वधीक एम्पावरमेंट मिलंदी, सूबा वधीक पावरफुल थींदा, सूबनि वटि वधीक रिसोर्सिस हूंदा ऐं जेका साइज़ आहे फेडरल गवर्नमेंट जी उहा बहितर थींदी ऐं जेका मुकमिल तौर ते हिकिड़ी सियासी जेका हिकिड़ी हिकमत अमलियूं आहिनि उन ज़रिए मुल्क जा जेके मसइला आहिनि, मुआशी मसइला आहिनि, जेके समाजी मसइला आहिनि, उन सां लॻोलॻ जेके ॿिया प्रॉब्लम्स आहिनि उन सभिनी खे हल करण लाइ हिकिड़ो नओं रस्तो मिलंदो। इन सॼे जेका ॻाल्हि असीं कयूं था, जेका उमेद आहे उन सॼे जी जेको बुनियादु आहे उहो इहो आहे त पॉलिटिकल सिस्टम इहो बग़ैर कंहिं शेकिंग उन्हनि जे इहो हिकिड़ो वॾे अरसे ताईं जारी रहे, 5 साल पंहिंजा पूरा करे त जीअं मुल्क मसइला जी।
ठीक है रफ़ीक चांडो साहब, थैंक यू सो मच सर। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, अव्हांखे वेलकम चऊं पिया। अव्हांजो छा ख़्यालु आहे सर, अरिड़हीं आइनी तरमीम आहे ई पीपल्स पार्टी जे क्रेडिट ते या वॾी अचीवमेंट आहे, उन सां जेकॾहिं हथ चुरांद कई वई, जीअं रफ़ीक चांडो साहब मैंशन कयो आहे, त उनखे डिफेंड कंदी पीपल्स पार्टी? आसिफ अली ज़रदारी साहब ॿियो भेरो सदर चूंडी चुको आहे सर। महिरबानी महताब, अला करे त ईअं थिए जो पीपल्स पार्टी जेको आहे सो इक़्तिदार खे तरजीह ॾियण जे बजाए सिंध जे मुफ़ादनि खे या सभिनी पाकिस्तान जे फेडरेशन में शामिल क़ौमुनि जे मुफ़ादनि खे तहफ़ुज़ थियण जे लाइ को किरदारु अदा करे। पर मूंखे उन खां वधीक ख़दशा इहे पिया नज़र अचनि त केतिरा ई उहे मामला जेके आर्डीनेंस जे वसीले ईंदा उहे हिन भेरे आसिफ ज़रदारी जे हथनि सां ई थींदा। माज़ी में सिर्फ़ु अरिड़हीं तरमीम जो क्रेडिट त आसिफ ज़रदारी खे ॾिजे थो, पर उन वक़्त में इहो बि यादि कजे त 2010 जे ॿोॾुनि खां पोइ जेका तबाही थी सिंध जी, उन में बि उन वक़्त जो पीपल्स पार्टी जो दौरु हुयो ऐं सदर आसिफ ज़रदारी हुयो। जॾहिं 2013 में संदसि इक़्तिदार पूरो थियो हो त उन वक़्त जी रिपोर्ट इहा हुई त इन समूरे दौर में 3% जेको आहे सो इन्फ्लेशन रेट जेको आहे सो GDP ग्रोथ रेट जेका डिक्रीज़ थियो, इन्फ्लेशन हाईएस्ट रेट ते वधी वियो, डॉलर जी क़ीमत डबल ते थी वई, ऐं जेको हिन वक़्तु पावर रेंटल जेको क्राइसिस ॿुधो पिया था, उहो राजा परवेज़ अशरफ जे दौर में राजा रेंटल जे नाले ते जेको मशहूरु थियो उहो उन जे ई दौर में थियो। ऐं उन खां वधीक जेका ख़तरनाक थी सूरत हाल उहा इहा हुई त गिलगित बल्तिस्तान खे जंहिं तरीक़े सां हिकिड़ी सूबे जी शिकिल ॾेई करे शामिलु कयो वियो, उन सां हिकिड़ो त उन इलाइक़े जी जेको कश्मीर सां ॻांढापियल हिस्टोरिकल हिसो हुयो उन जी हिस्ट्री ईअं ई चेंज कई वई जीअं अॼु जे दौर में हिंदुस्तान जे अंदरि कश्मीर उते जे कश्मीर खे जेको आहे सो टिनि हिसनि में टोड़े उन्हनि अलॻि उन जी हैसियत ठाहे छॾी आहे। त हिते बि लद्दाख गिलगित बल्तिस्तान जेको आहे उहा साॻी जहिड़ा सूरत हाल थी वई कश्मीर जे इलाइक़नि जी। ऐं उन खां पोइ अॻिते हली करे हींअर बि क़ौमी असेंबली जे अंदरि जेतोणीकि उन्हनि जूं सीटूं कोन्हनि, पर कोशिशि इहा कई पई वञे त कंहिं न कंहिं तरीक़े सां पाकिस्तान जे वफ़ाक़ में जेको चइनि क़ौमुनि जो तसवर आहे उनखे कीअं मलियामेट कजे ऐं कीअं नवनि सूबनि जी एंट्री थिए ऐं कीअं जेको आहे सो सॼो स्ट्रक्चर तब्दील थिए। त थी सघे थो हिन भेरे अहिड़े बि क़िस्म जूं के कोशिशूं थियनि ऐं मुमकिन आहे त पीपल्स पार्टी को स्टैंड वठे सिंध जे अंदरि जेके ग्रीन पाकिस्तान जे नाले ते ज़मीनुनि जी नीलामी थींदी। पर इहो ई सदर पाकिस्तान हुयो जंहिं सदारती उन हाउस मां 8.5 अरब रुपया बहरिया टाउन जे जेको आहे सो हुनखे मिलिया ऐं जंहिं मां ई बहरिया टाउन जेको आहे सो डेवलप थियणु शुरू थियो ऐं सिंध जे अंदरि बहरिया टाउन समेत ज़ुल्फ़कार आबाद जेके आहिनि से सभु स्कीमूं जेके थियूं उन वक़्त जी शुरूआत हुयूं। ऐं हाणे बि जेको कुझु इन क़िस्म जो थींदो त सिंध में ठटो ऐं जामशोरो खां वठी कराची ताईं जी इहा समूरी जेका ज़मीन आहे उहे सभु शयूं जेके आहिनि तीनवाल थींदे नज़र ईंदियूं। सो मूंखे उन मां का घणी पॉज़िटिव शयूं जेको आहे सो घटि नज़र थियूं अचनि। उन जे बजाए सिंध जो इक़्तिदार कमज़ोर थियणु ऐं सिंध जे अंदरि सिंध जे वसीलनि ते सिंध जी मालिकी जो कमज़ोर थियणु, न रुगो सिंध पर हिन भेरे त बलूचिस्तान बि लॻे थो त पीपल्स पार्टी जे उन असाइनमेंट में शामिल आहे ऐं उन पीपल्स पार्टी जी असाइनमेंट में उनखे सरफराज़ बुगटी जेको आहे सो ॾेई करे ऐं हिकिड़ो सोने ते सुहागो थींदो जो पीपल्स पार्टी जी हुकूमत हूंदी, वज़ीर आला सरफराज़ बुगटी हूंदो जंहिंजी पूरी हिस्ट्री बलूचिस्तान जा माण्हू ॿुधाए सघनि था त हू असुलु केरु आहे ऐं कीअं आहे छा आहे। ऐं इहा ई हाणे अॻिते हली करे तव्हां सूरत हाल ॾिसंदव त ख़ासि करे सिंध ऐं बलूचिस्तान जे साहिल वसाइल ऐं ज़मीनुनि ऐं मैदनी वसीला जेके आहिनि या कुदरती वसीला आहिनि उन्हनि सां कहिड़ी जेका आहे हथ चुरान थिए थी। जी महताब। ठीकु आहे प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, थैंक यू सो मच सर। डॉक्टर अयूब शेख साहब असांखे जॉइन कयो। डॉक्टर साहब वेलकम चओ पिया अव्हांखे सर, ॿुधो पिया? महिरबानी। कुझु अचीवमेंट्स जो ज़िक्र थिए पियो ऐं कुझु वरी ख़राबु कारकर्दगी या बैड गवर्नेंस जो बि ज़िक्र थियो आहे। अव्हां छा पिया तवक़ात रखो? आसिफ अली ज़रदारी साहब मुल्क जो ॿियो भेरो सिविलियन सदर चूंडी चुको आहे, इहो हिकु एज़ाज़ु आहे उन्हनि जे लाइ ऐं उनखां पोइ टियों दफ़ो सदर मुमलिकत जेको आहे उन पंहिंजो मुदो पूरो कयो, जंहिंखां पोइ वरी नओं सदर चूंडिजायो आहे। सर हेलो अयूब साहब। जी सर। हाँ अदा मुंहिंजो ख़्यालु ही आहे त आसिफ अली ज़रदारी जे सदर थियण सां हिकिड़ो फ़ाइदो त ही आहे त उहो आली तरमीम जो ते बचाव करण जो तहफ़ुज़ करण जी ज़िमेदारी वधी वई आहे।
ठीक ॿी ॻाल्हि इहा आहे त आसिफ अली ज़रदारी जे सदर थियण जो हिकिड़ो फ़ाइदो इहो आहे त हूअं आसिफ ज़रदारी जे न हुजे हा सदर त असांखे हिकिड़ो थ्रेट फील थिए हा अरिड़हीं तरमीम जे लाइ। मां त ॻाल्हि ई ॿी थो कयां त इहा अरिड़हीं तरमीम हूंदी, आसिफ साहब त सदर हूंदो, पर हाणे जेके सूबनि जा टैक्स आहिनि उन सां थींदो हथ चरांद, जंहिंजे करे छा थींदो त उहे सभु जो सभु ॻाल्हियूं जेके असांखे उमेदूं आहिनि उहे हिननि जे नए ट्रिक्साट सां जेके आहिनि न उहे सभु जो सभु तब्दील थींदियूं। इन करे इहा अरिड़हीं तरमीम इन नमूने रहंदी, इहा अरिड़हीं तरमीम इन नमूने हूंदी, पर टैक्सनि जा जेके फार्मूला आहिनि उहे सभु अहिड़े नमूने तब्दील करे रखंदा जंहिंमें सदर साहब कुझु न करे सघंदो, पार्लियामेंट सभु कुझु कंदी। अच्छा, अरिड़हीं आईनी तरमीम जो दिफ़ा हाणे मां चओ त उन्हनि जी ज़िम्मेवारी उन्हनि ते वधी वई आहे, पर इनाम खां वधी वई आहे, पहिरियां खां वधी वई। इनाम साहब जी राय इहा आहे त हाणे जेके बि इन मां सदाती रेफरेंसिस जारी थींदा उहे आसिफ ज़रदारी साहब जे हथां जारी थींदा ऐं घणा मामला आहिनि ग्रीन इनिशिएटिव खां वेंदे करे सिंध जूं ज़मीनूं ऐं उन सां गॾोगॾु ॿिया जेके मनसूबा उहे हाणे आसान बणिजी वेंदा सर। सर हिन में हिकिड़ी बुनियादी ॻाल्हि इहा आहे न त इहो त असां सम्झूं था त हीअं हूंदो त हीअं थींदो, पर मां हीअं थो सम्झां त घणियूं शयूं जेके आहिनि कुझु माण्हुनि जे हुजण सां न थींदियूं ऐं उन्हनि ते वधीक हिकारी ज़िमेदारी वधीक थींदी। ऐं पीपल्स पार्टी अॼु जंहिं सूरत हाल में बीठी आहे उन में उन ते ज़िमेदारी वधीक आहे ऐं उन वधीक ज़िमेदारी जे करे हुननि ते प्रेशर बि ओतिरो ई वधीक आहे, जंहिंजे करे मूंखे हिननि जे हथां ही के बि ऑर्डिनेंस ऐं फलाणी शइ फलाणी शइ फलाणी शइ उहा थींदे नज़र नथी अचे। बाक़ी FBR ऐं ॿिया इदारा टैक्स जो सिस्टम अहिड़ो ठाहींदा जेको हिननि जे हथ में न हूंदो। ठीकु डॉक्टर इब्राहिम शेख साहब, थैंक यू सो मच सर। वापसि असां ईंदासीं। प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडू साहब, सर थोरो ई जेकॾहिं माज़ी में वञूं त PDM जी गवर्नमेंट में शामिलु थियण खां पोइ वरी धार थियण, उनखां पोइ नवाज़ लीग सां केतिरा इख़्तिलाफ़ ऐं चूंड मुहिम दौरान नवाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़ु एॾो कुझु ॻाल्हाइण खां पोइ वरी पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग गॾिजी करे हुकूमत में आहिनि। सम्झो पिया त आसिफ अली ज़रदारी ऐं शहबाज़ शरीफ़ जेके आहिनि मिली करे मुल्क खे बहरान मां कढण में कामयाबु थी वेंदा ऐं इन्हनि जी केमिस्ट्री मां कीअं पिया ॾिसो सर? ॾिसो, हिक ॿिए जे ख़िलाफ़ ॻाल्हाए सियासत में वरी कोई इतादनि में अचणु कोलिशन अचणु इहो नॉर्मल आहे जी, पर जेको ॿियो सुवाल आहे तव्हांजो उहो ॾाढो इम्पोर्टेंट आहे त छा इहे अॻियां हली सघंदा। मूं हुन ते कल्ह बि ॻाल्हायो, मूंखे इहो लॻे थो त ख़दशो इहो आहे त जेकॾहिं अॻियां हली मामलात बहितर न हलिया त पोइ इहा कोलिशन में दरार पइजी वेंदी ऐं अहिड़ी सूरत हाल में थींदो ईअं त जेको गवर्नमेंट जी इनस्टेबिलिटी जो जेको मामिलो हले थो पियो उहो वधीक अची वेंदो। उन जा कहिड़ा पॉसिबल आहिनि मसइला? पॉसिबल मसइलनि ते असां कल्ह बि ॻाल्हायो हो त मिसाल तौर ते ॿिन्ही जो जेको इकोनॉमिक मैनेजमेंट आहे उन में मुख़्तलिफ़ आहे तरीक़ो उन्हनि जो, ऐं रिसोर्स जे विरछे उन जा मसइला ईंदा, इर्सा जा मसइला आहिनि, पाणी जा मसइला आहिनि जेके इर्सा आहे उन में थींदा, मुक़ररियूं हूंदियूं ऐं इन क़िस्म जूं शयूं आहिनि जिन में वज़ारती लेवल ते इहे मसइला हली हली थियनि था। जेकॾहिं ॿिन्ही धुरियुनि तमामु घणो सिखियो आहे ऐं ॿिन्ही धुरियुनि खे सम्झ में अचे थो त जेके मसइला आहिनि ॿियनि पॉलिटिकल पार्टीज़ में उहे तमामु घणा आहिनि, माना जीअं PTI आहे उहा हुननि खे केतिरो प्रेशर ॾियो बीठी आहे, हिननि ॿिन्ही में जेके तज़ाद आहिनि उहे ॿिन्ही केतिरो ॾींदा, त पोइ इन में जेका मैरिज ऑफ कन्वेंस आहे उन ते घणो हली सघंदा। पर मुस्लिम लीग नून खे पीपल्स पार्टी खे एडजस्ट करण लाइ तमामु वॾे दिलि ऐं गुर्दे रखण जी ज़रूरत पवंदी। उनखे तमामु घणो माना जेको न चवे सो घणो चवे, जेको न घुरे सो घणो घुरे। इन जे करे पीपल्स पार्टी जेको न घुरियो आहे उन्हनि खां उहो घुरंदा ऐं मुस्लिम लीग नून खे इन में अॻियां अचिणो पवंदो जेकर हुनखे स्टेबल गवर्नमेंट खपे थी पई। सो इहो ॾिसण जो मामिलो आहे त कीअं अॻियां हले थी। पहिरियों साल ॾाढो क्रूशियल हूंदो, पहिरें साल में असांखे काफ़ी ख़बर पइजी वेंदी त शयूं कीअं आहिनि। जेकॾहिं स्टेटिस्टिकली स्पीकिंग जेकॾहिं कर्ज़नि जे मामलनि में का पेशरफ़ थिए थी ऐं का पंहिंजो इन्फ्लेशन में घटाई अचे थी, माण्हुनि जे रोज़गार जे मामलनि में
का सूरत हाल बहितर ठहे थी त पोइ त बहितर थी सघंदा मामला, न त पोइ हिक ॿिए ते इल्ज़ाम हणणु शुरू कंदा ऐं उन लाइ जेके मुक़ररियूं आहिनि उहे हिन वक़्तु इम्पोर्टेंट फाइनेंस में प्लानिंग में जेके आहिनि से मुस्लिम लीग खे पई आणे, जेके नाला हलनि पिया इक़बाल अहसन खे तव्हां प्लानिंग में आणियो ऐं तव्हां पंहिंजो डार खे त चवंदा शायदि हेॾो कनि था पिया, जे ईअं आणियो था त पोइ साॻिया मसइला हूंदा। जी ठीकु आहे रफ़ीक चांडू साहब, थैंक यू सो मच। आसिफ अली ज़रदारी, मुल्क जो ॿियों दफ़ो सिविलियन सदर चूंडिजी चुको आहे, इन मामले ते ॻाल्हि ॿोल कयूं था, तवक़ुआत छा आहिनि, कुझु अचीवमेंट्स ऐं कुझु वरी मिसहैप्स जेके थिया आसिफ अली ज़रदारी जे पोएं सदर वारे दौर में, इन ते ॻाल्हि ॿोल कयूं पिया। नसीर मेमण साहब बि असांखे जॉइन करे चुका आहिनि। नसीर साहब, थैंक यू सो मच, वेलकम चओ पिया अॻे तव्हांखे। अवां कहिड़ियूं एक्सपेक्टेशन्स रखो पिया आसिफ ज़रदारी साहब मां? माज़ी में अरिड़हीं आइनी तरमीम, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी सदा ख़िलाफ़ सदाती रेफरेंस ऐं उनखां पोइ कुझु ॿियूं अचीवमेंट्स बि, पर इनाम साहब वरी कुझु ॿियनि शयुनि जो ज़िक्र बि कयो जेके उन्हनि जे ख़िलाफ़ पियूं, मतिलबु उन्हनि जे सदाती दौर जे दौरान। महिरबानी महताब, हूअं त पाकिस्तान जे आइन मुताबिक़ अरिड़हीं तरमीम खां पोइ सदर जो उहिदो हिकु सेरेमनियल उहिदो आहे ऐं उसूली तौरु उन वटि सवाइ असेंबली जा इजलास कन्वीन करण जा नोटिफिकेशन साइन करणु ऐं ॿियनि शयुनि घणनि में हू वज़ीर आज़म खे फॉलो करण जो पाबंद आहे। मिसाल जेकर वज़ीर आज़म हुनखे एडवाइस मोकिले त असेंबली टोड़णी आहे ऐं हू जेकर न टोड़े त कुझु ॾींहंनि जे अंदरि हुनखे ऑटोमेटिकली टुटी वेंदी। जेकर हुन वटि को ऑर्डिनेंस अचे ऐं हू ऑर्डिनेंस खे ओके न करणु चाहे त पार्लियामेंट वटि इख़्तियार आहे त हुनखे मंज़ूर करे छॾे या रद्द करे छॾे। पर हाणे असां वटि थिए छा थो त भली कॉन्स्टिट्यूशनल पावर केतिरा बि हुजनि, ॿियनि पासनि खां जॾहिं सियासी माण्हू सदर थियनि था त पोइ उहे इन्फ्लुएंस कनि था। ऐं मां पहिरीं तवक़ो मुंहिंजी इहा हुजणु घुरिजे त ख़बर न आहे इहो केतिरो मुमकिन आहे त ज़रदारी साहिब खे इहो ज़हन में हुजे ऐं यकीनन तजुर्बेकार सदर तौरु हूंदो त ही इज़ हेड ऑफ स्टेट। हाणे खां पोइ हू स्टेट जो नुमाइंदो आहे। अलवी साहब वांगुरु पार्टीअ जो चेयरमैन या इत्तेहादियुनि जो चेयरमैन न थिए। अलवी साहब जी सभ खां वॾी ख़राबी आई त साफ़ नज़र ईंदो त हिकिड़ी पार्टीअ जो प्रेसिडेंट आहे ऐं मिसाल तौरु हुन वटि रेफरेंस आयो काज़ी फाइज़ी साहिब ख़िलाफ़ अलाए पढ़े अलाए न पढ़े, अॻियां वधाए छॾियईं छो त हुकुम थियो। हाणे ख़ान साहिब बि चए थो त ग़लति हुयो त पाण बि चई हा लॻे थो त ग़लति हुयो। अहिड़ी तरह असेंबली टोड़ण वारो जेको फ़ैसिलो हो हुनखे हिकदमि इंडोर्स करे छॾियईं। लीगली कॉन्स्टिट्यूशनली उहा शइ ग़लति, राति जो कोर्ट हुनखे रिवर्स करे छॾियो, हुन साहिब पहिरीं ऑर्डर ते सही करे छॾी। त मुंहिंजो ख़्यालु आहे इहो हिकिड़ो इम्पोर्टेंट शइ आहे त कॉन्स्टिट्यूशनल मैटर्स में फेडरेशन जे मामलनि में सदर पंहिंजी इम्पार्शियलिटी उहा एस्टेब्लिश करे, इहो एवाने सदर लाइ ॾाढो ज़रूरी आहे जेको घणे अरसे खां असां नथा पिया ॾिसूं। ॿी इम्पोर्टेंट शइ आहे त अलवी साहब फरमाइश ते रोज़ हिकिड़ी ऑर्डिनेंस हिकिड़ी फैक्ट्री लॻल हुई एवाने सदर में, ऑर्डिनेंसनि जी अच वञ हूंदी, असेंबलियूं पार्लियामेंट मौजूदु आहिनि, उन्हनि जे दौरान ऑर्डिनेंस वारो जेको तरीक़ो आहे इहो मुनासिबु न आहे, इहो एंटी डेमोक्रेटिक तरीक़ो आहे। त मुंहिंजो ख़्यालु आहे त इहा ॿी शइ हूंदी त उन डिस्करेज करे पंहिंजी इत्तेहादी हुकूमत खे त इहा ऑर्डिनेंस फैक्ट्री न खोले। PDM जे दौर में जेका ग़लति कंहिं क़िस्म जी कानून साज़ी थी, आई डोंट नो उहा हाणे कीअं रिवर्स थींदी। कॾहिं इन ते डिबेट घटि थियो आहे त PDM जी हुकूमत आख़िरी ॾींहंनि में कहिड़ी कहिड़ी कानून साज़ी करे वई आहे। ॿियो मिसाल आहे त हिकिड़ा एंटी फेडरेशन फरमाइशी ऑर्डिनेंसिस कढाया था वञनि अॼुकल्ह प्रेसिडेंट हाउस मां। निगराननि जे दौर में त निकिता पे, ख़बर न आहे हाणे उहे जंहिंजे हुकूमत ते निकिता हुजनि। मिसाल इर्सा एक्ट जी अमेंडमेंट जो हिकिड़ो ऑर्डिनेंस के माण्हू चवनि था त आख़िर में अलवी साहब सही कई, उहो गज़ेट जो हिसो आहे, पब्लिक नथो थिए। के सोर्सिस चवनि था त न हिकु भेरो हुन मोटाए ॾिना, पोइ ॿीहर हुन ॾींहुं न वियो आहे। मूंखे एग्ज़ैक्ट ख़बर कान्हे, पर मुंहिंजे ज़रिए जी मालूमात मुताबिक़ हुनखे अलवी साहब साइन करे वियो। पर जे न थियो आहे ऐं जे साइन थियल बि आहे त पोइ ज़रदारी साहब फेडरेशन जो वॾो दावेदार आहे, हुन ई हुनजे इत्तेहादियुनि लाइ टेस्ट केस हूंदो त ईंदड़ 3 महीननि में इन क़िस्म जा अनकॉन्स्टिट्यूशनल ऑर्डिनेंस बिल्कुलु बि कानून जी शिकिल इख्तियार न कनि। हाणे हिकिड़ी अहम शइ आहे, अरिड़हीं तरमीम जो क्रेडिट ठीकु आहे पीपल्स पार्टी वटि, ज़रदारी साहब वटि वञे थो। हुन पंहिंजा जेके हुन वटि तमामु घणा इख्तियार हुआ उहे हुन ॾिना पार्लियामेंट खे। इहो अलॻि डिबेट आहे त पार्लियामेंट ऐं सूबनि में हुनजो इस्तेमालु केतिरो ठीकु थियो, हुनजो फ़ाइदो केतिरो थियो। पर कॉन्स्टिट्यूशन जे अंदरि हिकिड़ो वॾो जंप हुयो, फेडरल स्टेट करण जे तरफ़ हिकिड़ी वॾी मूव हुई 18th अमेंडमेंट। पर असां ॾिठो आहे त 2 शयूं 18 तारीख़ सां अमेंडमेंट सां थियूं आहिनि। हिकु त जॾहिं उहा थी उनखां पोइ जेके सब्जेक्ट्स डिवॉल्व थियणा हुआ उहे हेठि सूबंदा न विया, नाला मटाए वज़ारतूं ऐं डिवीज़नूं क़ाइमु करे छॾियनि
17 अलाए केतिरियूं डिवीज़नूं आहिनि हींअर या मिनिस्ट्रियूं खाता आहिनि वफ़ाक़ में जेके एक्चुअली सूबनि ॾे वञणा। जॾहिं 2010 में इहा अमेंडमेंट पास थी वई 18वीं तरमीम, उन वक़्तु कुझु महीननि अंदरि रज़ा रब्बानी साहब सदर खे ख़त लिखियो त हीउ खिलवाड़ पियो थिए, इहा 18वीं तरमीम खे रिवर्स पिया था कनि हितां जी ब्यूरोक्रेसी। पर पोइ असां ॾिठो त ज़रदारी साहब जी मौजूदगीअ में ई उहे सभु नयूं मिनिस्ट्रियूं नवनि नालनि सां हलाल थी ठही वई। हाणे बिलाल भुट्टो ऐलान कंदो रहियो आहे पंहिंजे कैंपेन में, इलेक्शन मुहिम में चवंदो रहियो आहे त इहे सभु खाता मां सूबनि खे ॾींदुसि, इहे 300 अरब रुपया क़ाइमु था, इहे बचाईंदासीं। तो हाणे इहे सूबनि ॾांहुं खाता वेंदा मुकमल तौर ते कीअं वेंदा, उनजी मॉडलिटीज़ कीअं थींदियूं, छा के नंढा कोऑर्डिनेशन जा सेल ठाहे कैबिनेट डिवीज़न में उनजो को हल कढणु घुरिजे। पर इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त इहे खाता मुकमल तौर ते सूबनि जे हवाले थियणु घुरिजनि ऐं वफ़ाक़ पंहिंजे उन असुल कट टू द साइज़ थिए जेको हुनजो आहे। ॿी ॻाल्हि, ॿ ॻाल्हियूं सिर्फ़ु ॿियूं करे मां ॻाल्हि ख़तमु करियां। काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट असल में वफ़ाक़ जो नुमाइंदा इदारो आहे, काबीना न आहे। आइन में केतिरा ई कम आहिनि जेके कॉन्स्टिट्यूशनली काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट खे मिलियल आहिनि, उहा औरंगजे पई। हीउ जेको इरसा आइनी तरमीम जो सॼो प्रोसेस आहे टोटली इलीगल आहे, अनकॉन्स्टिट्यूशनल आहे। इहो काबीना जो हक़ न हो, इहो काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जो। उनजी सेक्रेटरीट ठहणी उहा अॼु ताईं न ठही आहे, अॼु उनखे 13 साल थी विया आहिनि। तो ज़रदारी साहब हिन सदारत में जेकर को चङा कम करणु चाहे थो त काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट खे पावरफुल करे ॾेखारे, उन्हनि जी सेक्रेटरीट क़ाइमु कराए ऐं जेके उन जा सब्जेक्ट्स आहिनि लाॻापियल कानून साज़ी उन्हनि जे थ्रू थिए। इहा काबीना जे थ्रू हर अंधी कानून साज़ी कराइण वारो PDM पाण बि इहे कम कया, अंधी कानून साज़ी कराईंदा रहिया, इहो दरवाज़ो बंदि कराइनि। लास्ट थिंग त काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट ऐं ॿियनि वफ़ाक़ी काबीना जे इदारे खे रिप्लेस कयो वियो आहे ख़ामोशी सां SIFC जे हिकु नए इदारे जी शिकिल में। उनजे एजेंडा ताणी एतिरियूं शयूं थियूं अचनि जहिड़ो काबीना पई हले, सॼो मुल्क पियो उतां हले। इहो कॉन्स्टिट्यूशन जो बतड़ आहे, ज़मीनूं सिंधियूं ईंदनि उनजे थ्रू ॾियारियूं, या ग़लति कम गैर आइनी कम थियनि पिया, ऐं जे कम सही बि हुजनि त जे तरीक़ो गैर आइनी आहे त पोइ सही न सॾाइबा। तो SIFC जी जेका लीडरशिप आहे उन सां उनखे बिल्कुलु वेही सदर खे इन नेशन खे निबेरणु घुरिजे ऐं कॉन्स्टिट्यूशन खे जी सुप्रीमेसी हुजे, पार्लियामेंट जी हुजे, काबीना पंहिंजा पावर इस्तेमालु करे जेके कॉन्स्टिट्यूशन में आहिनि, ऐं काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट खे पावर ॾियणु घुरिजे। इहे मुंहिंजे ख़्याल में ईंदड़ 5 सालनि में माण्हुनि जी या एटलीस्ट असांजी उमेदु हूंदी, मुंहिंजी उमेदु हूंदी सदारत जे ऐवान सदर खां ऐं हुकूमत खां। बिल्कुलु जी, थैंक यू सो मच सर। नसीर साहब, अवां इरसा एक्ट में तरमीम वारो मामिलो जेको आहे इहो यादि ॾियारे छॾियो, पर इरसा एक्ट में तरमीम खां हटी करे वरी जेकॾहिं ॻाल्हायूं त हुकूमत इतिहाद में शामिलु थींदड़ MQM जूं जेके शर्तूं हुयूं, NFC अवार्ड जो फार्मूला, उन में तब्दीली, उनखां पोइ मकानी इदारनि जो जेको निज़ाम आहे उन में तब्दीली सां गॾु वरी 18वीं तरमीम में बि कुझु तब्दीलियूं। इन्हनि बाबति MQM पाकिस्तान इहो चई चुकी त बिलावल भुट्टो ज़रदारी उन्हनि खे ख़ातिरियूं करायूं आहिनि। ख्वाजा इज़हारुल हसन जो बयानु आहे त जेकॾहिं पीपल्स पार्टी जा वाइदा पूरा न थिया त पोइ हू वफ़ादार न आहिनि ऐं असां वरी दिलदार न आहियूं। डॉक्टर अयूब शेख साहब, हीअ जेके ॿिया मामला आहिनि, NFC अवार्ड थी वियो, मकानी इदारनि में तरमीम थी वई, इन्हनि मामलनि खे बि एड्रेस करणु वॾो चैलेंज हूंदो पीपल्स पार्टी जे लाइ ऐं आसिफ अली ज़रदारी साहब जे लाइ, जेकॾहिं MQM जा मुतालबा मञनि था त सर? डॉक्टर अयूब शेख साहब ॿुधो पिया सर? ठीकु आहे। प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब, अवां जो छा ख़्यालु आहे सर इन्हनि मामलनि ते? सवाल थोड़ो वरी रिपीट कजो। मूं चयो त इरसा एक्ट में तरमीम वारो अहम मामिलो इहो त नसीर साहब असां सां शेयर कयो, पर NFC अवार्ड में जेको विच वारो फार्मूलो आहे उन में तरमीम, मकानी खातनि जो निज़ाम उन में तरमीम, ऐं उनखां पोइ ॿिया जेके मामला जेके शर्तूं रखियूं MQM पाकिस्तान, उन्हनि दावा कई आहे त पीपल्स पार्टी उन्हनि खे ख़ातिरी बि कराई आहे, नून लीग बि। इहे वॾा चैलेंजिस हूंदा सदर ज़रदारी साहब जे लाइ? MQM मुंहिंजो ख़्यालु ईअं आहे त MQM कंहिं वॾी पोज़ीशन में आहे कोन जो नेगोशिएट करे। MQM खे जेका पहिरीं ॻाल्हि कई वई हुई त उन्हनि खे पंहिंजी साइज़ में आंदो वियो आहे। MQM खे कुझु शयूं नंढियूं वॾियूं जेके इनसिग्निफिकेंट ॾींदा, इहे जीअं त वॾा मसइला आहिनि, इन करे इन में पंजाब जा बि मसइला आहिनि, सिंध जा मसइला आहिनि, इन करे अहिड़ी का वॾी ॻाल्हि MQM खे माना मिलण वारी कान्हे का। मिसाल तौर ते जेको जेका आहे बल्दियात जे खाते में जेके तब्दीलियूं आहिनि, उन्हनि ते त वज़ीर आला जो स्टैंड तव्हां ॿुधो हुयो, सिंधी वज़ीर आला चयो त असां वटि त कोन्हे, मतिलबु पंजाब में कंदा हुजो, इहो हिकिड़ो सिधो जवाबु हुयो। ऐं ॿियो NFC अवार्ड तहत जेको आहे सो वॾे वारो बेनिफिशरी पंजाब,
इन करे पंजाब कॾहिं बि न चाहींदो त इन्हनि में के तरमीम करे ऐं अहिड़े क़िस्म जा उन्हनि खे ॾिजे। उन्हनि में उन्हनि जो मसइलो इहो आहे त जेके वफ़ाक़ खां जेका विर्छ मिले थी उहा डायरेक्ट पंहिंजो ज़िलनि खे मिले, यानी जी कराची खे डायरेक्ट मिलनि, वफ़ाक़ मां सूबनि जे ज़रिए न अचनि। इहा आहे समथिंग आस्किंग बिगर देन देयर मैंडेट। मां सम्झां थो त इहे शयूं MKM खे न मिलंदियूं, MKM साॻी पघार ते कमु कंदी। हा, बाक़ी जेका पंहिंजी पॉलिटिकल नैरेटिव आहे उनजी कंज़म्पशन लाइ इहे कंदा रहंदा, शहरी उनखे इस्तेमालु कंदा रहंदा, जेको हिकिड़ी नूरा कश्ती हूंदी ऐं ॿिन्ही धुरनि खे ख़बर हूंदी, अंदरि वञी हुनखे चवंदा हूंदा हुआ असां मिड़ी पंहिंजो नक था बचायूं। सो इहा ईअं रहंदी। बाक़ी मसइला हूंदा ॿिया जेके सिंध पंजाब ऐं ॿिया आहिनि, इहो मुमकिन आहे त जेको नओं अवॉर्ड अचे उन में तब्दीली करे सिंध तब्दीली लाइ चवे त भई जेके रिसोर्सिस बेस आहे, रेवेन्यू बेस आहे, उहो सिंध जो वधीक आहे, त सिंध चाहे त उनखे वेटेज वधे। ऐं इन क़िस्म जूं ॿियूं शयूं आहिनि जेके अची सघनि थियूं, जंहिंमें पॉवर्टी रेट आहे उहो सिंध जो वधीक आहे हिन वक़्तु। उन में इहा जेका विर्छ वारो मसइलो आहे, इहो हिकिड़ो मसइलो थी सघे थो पियो त विर्छ जा जेके मामला आहिनि उन्हनि ते हिननि इख़्तिलाफ़ थियनि। पर मां सम्झां थो त मुस्लिम लीग नून उन्हनि ते पीपुल्स पार्टी सां हिकिड़ो पैचअप करे वठंदी। ऐं मां इन सॼी सूरत हाल में जेको पॉलिटिकल सेटअप आहे हिन वक़्तु उन में ॾिसां थो पियो त पीपुल्स पार्टी तमामु सुठी गेन करण जी पोज़ीशन आहे। जेका नसीर ॻाल्हि कई आहे, इहे सभु जेके अमेंडमेंट्स आहिनि, जेके सदारती ऑर्डिनेंसिस आहिनि, इन्हनि ज़रिए इन्हनि सभिनी खे इन्हनि खे क्लीन अप करणु घुरिजे। ऐं जेको जेके शयूं रहियल आहिनि उन्हनि सभिनी शयुनि खे ठीकु कनि, सूबनि जे बहितरीनु मफ़ाद में, सूबनि जी एम्पावरमेंट खे वधीक ॾियनि, ऐं रिसोर्सिस जेका विर्छ आहे उहा मुंसिपालिटी कनि वधीक, सिंध जा जेके पैसा अञा रहियल आहिनि उहे पैसा बि रिकवर कनि, ऐं वधीक बि जेको शेयर आहे सिंध जो उहो वधीक मिले। सिंध में गुरबत ते ख़ात्मे ते वधीक ख़र्च कंदा त पीपुल्स पार्टी मतिलबु ॾाढी सुठी पोज़ीशन में अची वेंदी। जी ठीकु आहे रफ़ीक चांडू साहब। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, अवां ॾींहुं सवेरे ज़िक्र कयो त ऑर्डिनेंस फैक्ट्री बणिजी वेंदो हाणे सदारती ऐवान जेको आहे, ऐं आसिफ ज़रदारी साहब जे हथां ई वरी बिल्स पास थींदा। नसीर साहब जो इहो चवणु आहे त जेकॾहिं आसिफ ज़रदारी कंहिं बिल ते कंहिं कानून साज़ी ते सही नथो करे त पोइ इहो मामिलो वरी पार्लियामेंट में हलियो वेंदो। हाणे पार्लियामेंट में पंहिंजा मुफ़ाद सिक्योर करण जे लाइ छा इहो मुमकिन आहे त पीपुल्स पार्टी हाणे नवाज़ लीग जी आछ ते ऑफर ते वरी वफ़ाक़ी काबीना में शामिलु थियण ते को गौर करे? छाकाणि त शहबाज़ शरीफ़ इहो चयो त सदर चूंडण खां पोइ आसिफ ज़रदारी खे हिकु भेरो ॿीहर आछ कंदासीं त वफ़ाक़ी काबीना में असां सां गॾिजे। महताब, मुंहिंजो ख्यालु आहे त यकीनी तौर ते पीपुल्स पार्टी वफ़ाक़ी हुकूमत में कंहिं न कंहिं तरीक़े सां शेयर वठंदी, छाकाणि त हुनखे ख़बर आहे त सिर्फ़ु सदारती कुर्सी ते वेहण सां डिलीवरेंस जेका आहे उहा एतिरी कोन थी सघंदी। ऐं उनखां पोइ ॿियो जेको उते कैबिनेट जे अंदरि हुजणु जॾहिं थिए थो त उन में ख़ुदि जेको इंटरनेशनल एक्सपोयर आहे उहो ऐं प्लस में लोकल जेको आहे उहो मिले थो, त उनखे पीपुल्स पार्टी कॾहिं बि लूज़ करणु न चाहींदी। मुंहिंजे ख़्याल में बुनियादी जेको सुवालु आहे जंहिं ते पीपुल्स पार्टी उन्हनि सां एग्री न करे रही आहे उहो आहे ई हिकिड़ी मिनिस्ट्रियूं जंहिंजी डिमांड त पीपुल्स पार्टी जेतिरो शेयर घुरी रही हूंदी ऐं जेके मिनिस्ट्रियूं घुरी रही हूंदी उन जे न करण जे करे जेको आहे सो ही सिर्फ़ु जेको आहे सो हिकिड़ो हल्को डेडलॉक आहे जेको किथे न किथे वञी करे ख़तमु थींदो। पर इन खां वधीक जेका अहम शइ आहे उहा इहा आहे त पीपुल्स पार्टी हुजे या नून लीग हुजे, उहे जिन मुआदनि तहत इक़्तिदार में आया हूंदा, उहे चाहे इंटरनेशनल इस्टेब्लिशमेंट हुजे या मक़ामी इस्टेब्लिशमेंट हुजे, उहा ॿिन्ही जी हिकिड़ी गॾियल एजेंडा हूंदी। मूंखे नथो लॻे त को बि अहिड़ो मामिलो जेको इस्टेब्लिशमेंट जे मर्ज़ी ऐं मंशा मुताबिक़ हिन खां कराइण जे लाइ पेशरफ़्त कई वञे ऐं उते वरी पीपुल्स पार्टी किथे को इख़्तिलाफ़ रखी उन ते ॾाढो रुकावट बणिजे, मुमकिन नथो लॻे। छाकाणि त जॉइंट वेंचर जेको आहे उहो बिज़नेस पार्टनरशिप जो जॾहिं हूंदो आहे त उहे ॿई पंहिंजा मुफ़ाद ॾिसंदा आहिनि ऐं उन गॾियल मुफ़ादनि में ई जेका हुकूमत में शिराकतदारी आहे उनजो हिकिड़ो सबबु आहे। ऐं अहिड़े ई तरीक़े सां ईंदड़ वक़्त में मूंखे ईअं थो नज़र अचे त जेके बि इन क़िस्म जा ऐं ही जेका सदारत जी कुर्सी जेको को बि एॾो खनि वॾो असर रसूख़ न आहे, पर हिकिड़े कंहिं लिहाज़ खां पार्लियामेंट जे आॾो कंहिं न कंहिं क़िस्म जी रुकावट विझण जो रस्तो ज़रूरु आहे। मूंखे त ईअं थो लॻे त ख़ुदि इस्टेब्लिशमेंट ॿिन्ही पासनि खे पंहिंजे हथ में करे रखियो आहे त जंहिंखे जिथां चाहे उतां उन्हनि खे रसो छिके सघे थी। जेकॾहिं पार्लियामेंट जे अंदरि नून लीग उन्हनि सां सिधो न हलंदी त होॾा सदारती चेयर जेको आहे उन्हनि खे पुलिंग थी सघे थी, वरी जे सदारती चेयर हुननि जी मर्ज़ी ते न हलंदी त वरी पार्लियामेंट मां हुनजी पुलिंग थी सघे थी। तंहिंजे करे हुननि जहिड़ो हिकिड़े क़िस्म जी जीअं थींदी आहे न ॿेघी, उहा हुननि पंहिंजी ॿेघी ठाहे छॾी आहे। हाणे हुन ॿेघी में ही कीअं था इस्तेमालु थींदा रहनि इहो हिकिड़ो अहम आहे।
माज़ी में जमहूरियत जी दावेदारी, माज़ी में वोट खे इज़त ॾियण जी दावेदारी जो आख़िरी वञी अंत ते बीठो आहे त उहे हाणे इक़्तिदार जी दावेदारी जे लाइ सभु उहो कमु करण लाइ तयारु थी वेंदा जेको गुज़िरियल PDM जे दौर में तव्हां ॾिठो। नसीर जिन जिन ऑर्डिनेंस फैक्ट्री मां पास थियल शयुनि जी ॻाल्हि कई, उन खां पोइ उहे लेजिटिमेट थी विया, उन्हनि खे पार्लियामेंट जे अंदरि उन्हनि खे एंडोर्स कयो वियो, कानून जो हिसो बणिजी विया। की जेके बि कुझु शयूं रहियल हुयूं जेके उन वक़्त में नथी पार्लियामेंट जे आईने कानून जो हिसो बणिजी था वञनि, ऐं उन में आईने कानून में हिसे बणजण जो हिकिड़ो जेको वॾो जवाज़ ॼाणाईंदा उहो हूंदो आलमी इदारनि जी मुदाख़लत। जहिड़े तरीक़े सां तव्हां माज़ी में ॾिठो त IMF हीअ डिमांड थी करे, वर्ल्ड बैंक हीअ डिमांड थी करे, आलमी इदारा हीअ डिमांड था कनि, तंहिंजे करे उन्हनि खे उहे जेके ऑर्डिनेंस आणणा पिया, शयूं उन में तब्दीलियूं आणियूं पियूं, उन्हनि जो जवाज़ इहो ॼाणायो वियो IMF जो जेको उन्हनि खे रस्तो ॾेखारियो पियो वञे त उहो सेंट्रलाइज़ हुजे ऐं उहो का ॿी धुर हुजे, त इन तरीक़े सां इहे सभु शयूं ॾिसजो त कीअं थियनि थियूं। ऐं यकीनी तौर ते मौजूदु वक़्त में मुंहिंजो इहो अंदाज़ो आहे, ऐं बल्कि इन ते मुंहिंजी जेका आहे सा राय आहे त जमहूरियत, जमहूरी इदारा ऐं ईंदड़ वक़्त में अवाम जी ताक़त जेका इक़्तिदार ऐं पार्लियामेंट ते हूंदी आहे उहा ईंदड़ हर ॾींहं ते कमज़ोर थींदी, ऐं उन जो अमल दख़ल जेको आहे तव्हां ॾिसंदो त कीअं इन्हनि ॿिन्ही धुरियुनि जे ज़रिए थींदो रहंदो। ऐं उन में ख़ासि टारगेट जेको आहे उहो थींदो सिंध ऐं सिंध ऐं बलूचिस्तान में। मुंहिंजे सवेर बि जेका ॻाल्हि कई, हुननि जा अॻुवाट इहे ख़दशा जेके आहिनि उहे वधी विया आहिनि, पहिरीं खां ई इहे ख़दशा वधी विया आहिनि त बलूचिस्तान जी जेका हुकूमत आहे उहा ईंदड़ वक़्त में कहिड़ा फ़ैसिला करे सघे थी, या सिंध जे अंदरि जेके आहिनि उहे कहिड़ा फ़ैसिला थी सघनि था। जी मेहताब। ठीकु आहे इनाम भट्टी साहब, थैंक यू सो मच सर। नसीर अहमद साहब, गुज़िरियल ॾींहुं बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मरियम नवाज़ जेका ॻाल्हि ॿोल कई, उन ते अवां जो कमेंट हुयो त बिलावल ऐं मरियम जेकॾहिं गॾिजा आहिनि त पंहिंजे कंहिं ज़ाती मुफ़ादनि तहत गॾिया हूंदा, बाक़ी अवाम जो इन्हनि खे फ़िक्रु न आहे। हाणे ज़रदारी साहब सदर थिया आहिनि, शहबाज़ शरीफ़ वज़ीर आज़म आहे, नवाज़ लीग खे अवाम जो फ़िक्रु त नज़र अचे पियो। नवाज़ शरीफ़ इहो बि चयो आहे त जबल जेॾा मसइला आहिनि ऐं उनखां पोइ अवाम खे असां में तमामु घणी उमेदूं आहिनि, त अहिड़ी का परेशानी पीपल्स पार्टी जी सफ़ुनि में अवां ॾिसो पिया टुवर्ड्स पीपल ऑफ पाकिस्तान, पीपल ऑफ सिंध, मतिलबु अवाम जे लाइ कुझु सोचनि? अच्छा, पहिरें त मूं ॻाल्हि जेका कई उनखे मां ठीकु लफ़्ज़ करे छॾियां। ज़ाती मफ़ाद न, मां जनरली चयो त जेके पॉलिटिकल पार्टीज़ जॾहिं मिलनि थियूं न त पोइ हुननि जे वटि अवाम या डेमोक्रेसी जा मफ़ाद सानवी आहिनि, पोइ इक़्तिदारी मफ़ाद अची था वञनि। मिसाल 2 महीना अॻु में, छा महीनो अॻु में बिलावल भुट्टो साहिबु जेका ॿोली ॻाल्हाए रहियो हो पंहिंजे जलसनि में, तव्हांखे लॻे थो त दिलि सां इताद थियो हूंदो। हीअ जेके मजबूरी जा रिश्ता आहिनि न, ही जेके हालतुनि जे जबर जे शिकल में पैदा थियनि था, उनमें रिस्क इहो हूंदो आहे त धुरियुनि जी रज़ामंदी हूंदी कान्हे, फोर्स्ड मैरिजिस हूंदियूं, पोइ हालतुनि जो फोर्स हुजे या कंहिं इदारनि जो फोर्स हुजे। हाणे इन जे अंदरि जेकर का कॉमन अलाइनमेंट न आहे, ऐं मां कॉमन अलाइनमेंट मुंहिंजे नज़र में हुकूमतूं केरु सदर थिए केरु वज़ीर आज़म थिए, इहे तेसि ताईं बेमानी आहिनि जेसिताईं मां आम पाकिस्तान जी शहरी तौरु मूंखे ज़िंदगीअ जो तहफ़ुज़ न मिले, मूंखे पीअण जो पाणी न मिले, मूंखे 2 वेला मानी न मिले, मूंखे अस्पताल में इलाज न मिले, मूंखे स्कूल में मां तालीम मुंहिंजो ॿारु न हासिल करे सघे, त पोइ बाक़ी तरमीम 18 थिए 20 थिए 25 थिए, इक़्तिदार जी मसनद फलाणो वेठो आहे, अॼु हीउ वेठो आहे, अॼु हू वेठो आहे, शहरीअ लाइ त बेमाना थी वेंदियूं न। तो एंड ऑफ द डे आइन, कानून, फर्द, उहिदा, इदारा इहे सभु पाकिस्तान जे मुल्क जे शहरुनि जे करे आहिनि। इहो हिननि हुकूमतुनि खे जेकर नथो थिए, इहो हिननि खां नथो पुॼे, उन जो नतीजो इहो आहे जॾहिं हू माण्हुनि लाइ परफॉर्म नथा कनि त पोइ कनि ॿियनि लाइ परफॉर्म था कनि, उन सां वारे वारे सां हुकूमतूं वठनि था। पोइ ॾींहुं अचे जॾहिं ही वेही तइ कनि त जेकर असांखे के एस्टेब्लिशमेंट सां या कंहिं सां निबेरा करणा आहिनि या हुननि सां के कंप्रोमाइज़ करणा आहिनि, त उनजो फ़ाइदो माण्हुनि ताईं पहुचाइनि। न ईअं न हुजे त रुॻो इक़्तिदार जे वारे वटीअ जो फ़ाइदो हुजे। इहो हिकिड़ो वॾो डिबेट आहे। मां मुख़्तसिर ॻाल्हि में इहो चवां त इहे 2 पार्टियूं या 3 पार्टियूं जेके बि पाण में गॾिजनि थियूं, हींअर ताईं ट्रैक रिकॉर्ड ॿुधाए थो त उन्हनि जो गॾिजणु माण्हुनि जे ज़िंदगियुनि खे बहितर करण वारे आउटकम जी शिकल में नज़र कोन आयो आहे। 75 सालनि में माण्हुनि खे जे पाकिस्तान जे पीअण जो पाणी न मिले, पाकिस्तान जे कंहिं शहर जे पीअण जो पाणी WHO स्टैंडर्ड खे या पाकिस्तानी जेके स्टैंडर्ड्स पंहिंजा उनखे मीट नथो करे। मां दावा सां थो चवां, हिकु बि शहर न आहे, इस्लामाबाद बि न आहे। पोइ मूंखे ॿुधायो 75 सालनि खां पोइ जे माण्हुनि खे पीअण जो पाणी न मिले, घिटीअ वेंदे जेरा जाॻंदा माण्हू क़तल थियनि, उन्हनि जा लाश वञनि, नियाणियुनि जा धाड़ेलनि खे जंहिं महिल वणे रोड तां माण्हू खणी हलिया वञनि,
ऐं उन्हनि जा संभालींदड़ प्रोटेक्टेड हुजनि त पोइ इहे सभु जमूरियतूं माण्हुनि वटि क्रेडिबिलिटी तॾहिं थियूं विञाइनि। इहो हिननि जे लाइ टेस्ट आहे, हिननि पार्टियुनि लाइ, PTI लाइ, सभिनि लाइ जमूरियत खे माण्हुनि जे बहितरीअ लाइ इस्तेमालु कनि त माण्हुनि जो ईमान खजंदो पियो वञे जमूरियत में। बिल्कुलु ठीकु सर। फेडरेशन जी अलामत बणजण में वॾो चैलेंज आहे आसिफ ज़रदारी साहब जे लाइ। डॉक्टर रफ़ीक अहमद चांडो साहब, अवांजो छा ख़्यालु आहे सर? फाइनली शहबाज शरीफ़ ऐं वज़ीर आज़म ऐं वरी आसिफ अली ज़रदारी सदर, इनाम साहब जो चवणु आहे त ॿेगी ठाही वई आहे हिकिड़ी, त हेॾां कम बि वठिजे होॾां कम बि वठिजे। ॾिसो, मां सम्झां थो त जेका डेमोक्रेसी आहे, डेमोक्रेसी जो प्रॉब्लम इहो आहे त डेमोक्रेसी हिकिड़ो अहिड़ो पॉलिटिकल सिस्टम आहे जेको हमेशह इवॉल्व थींदो रहंदो आहे। उन जे इवॉल्व थियण में काफ़ी फैक्टर्स आहिनि। मिसाल तौरु डेमोक्रेसी में जेकॾहिं इन्फेंट पॉलिटिकल सिस्टम आहे, पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, त उन्हनि जा जे आउटकम्स आहिनि उहे एतिरा ई मतिलबु नंढा निकिरंदा आहिनि। पाकिस्तान जे जेके 70-75 साल आहिनि, इन्हनि में पॉलिटिकल पार्टीज़ खे डेमोक्रेसी, डेमोक्रेटिक इंस्टीट्यूशन हलाइण खां वधीक जेके स्ट्रगल जो तजुर्बो वधीक आहे, जनरलनि सां उन्हनि विढ़ण जो। उन करे मां सम्झां थो त डेमोक्रेसी में प्रॉब्लम्स ज़रूरु आहिनि। मुस्लिम लीग ऐं जेका पीपल्स पार्टी आहे, उन्हनि हिन में पार्लियामेंट जी जेका इलेक्शन हुई उन में हिक ॿिए ख़िलाफ़ु ॻाल्हायो, ऐं उहो हिकिड़ो एतिरो त कंट्रोल क़िस्म जी ॻाल्हि ॿोल हुई जो इलेक्शन में तव्हां ॿिए जी तारीफ़ नथा करे सघो। पर अहिड़ी हुई त भाई 4 बार वज़ीर आज़म थो थिए, उहो न थिए, ज़ाहिर आहे तव्हां वज़ीर आज़म लाइ पंहिंजो कंदो, ऐं इन क़िस्म जूं ॻाल्हियूं हुयूं। पर अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके जेके इन खां अॻु जेके असां मुंहुं ॾिठियूं इलेक्शन जूं, जिन में तमामु ख़राबु हुया, मां सम्झां उन खां बहितर हुयो। पर इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त उन में काफ़ी शयूं जेके आहिनि कंप्रोमाइज़िस हूंदा, छो त इस्टेब्लिशमेंट तमामु वॾी हिकिड़ी हक़ीक़त आहे। इस्टेब्लिशमेंट इज़ देयर। ख़राबु ॻाल्हि इहा आहे इस्टेब्लिशमेंट इज़ गोइंग टू स्टे देयर फॉर अ लॉन्गर टाइम, इट्स नॉट गोइंग एनीवेयर। प्रॉब्लम छा आहे, पॉलिटिकल पार्टीज़ कीअं कनि, या त को रेवोल्यूशन जो ते आहे कोन इंस्टेंस। पॉलिटिकल पार्टीज़ लाइ हिकिड़ो इहो ई रस्तो आहे त टाइम टू टाइम कंसेशन्स वठंदा रहनि, ऐं उहे कंसेशन जेके आहिनि से कंदा रहनि। अरिड़हीं तरमीम वॾो कंसेशन हुयो, ठीकु आहे सर, प्रो डेमोक्रेटिक कंसेशन हुयो। इन क़िस्म शयूं थींदियूं रहंदियूं त इस्टेब्लिशमेंट वीक खां वीक थींदी वेंदी, ऐं डेमोक्रेसी इम्पावर्ड थींदी वेंदी, ऐं पोइ माण्हुनि जा मसइला, बाक़ी जेके माण्हुनि जा मसइला आहिनि, तव्हां चओ था पाणी न, बिल्कुलु एज़ इकनॉमिस्ट मां सम्झां थो। हेलो जी, ये वॾा चैलेंजिस आहिनि। ठीकु आहे सर। डॉक्टर रफ़ीक अहमद चांडो साहब, थैंक यू सो मच सर, वॾी महिरबानी। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, नसीर मेमन साहब, थैंक यू सो मच सर। डॉक्टर अयूब शेख साहब, अवां जी बि तमामु घणी महिरबानी। आसिफ अली ज़रदारी मुल्क जो ॿियों भेरो सदर चूंडिजी वियो आहे, ऐं सिविलियन सदर आहे ॿियों मुल्क जो जेको चूंडी चुको आहे, ऐं मजमूई तौर ते 14 मुल्क जो सदर चूंडिजी वियो आहे। आसिफ अली ज़रदारी जे लाइ कहिड़ा चैलेंजिस हूंदा, ऐं सिंध जा मुफ़ाद जेके आहिनि उन्हनि खे केतिरो प्रोटेक्ट करे सघंदा, इन ते पैनलिस्ट जी राय शामिलु कईसूं। प्रोग्राम जो वक़्तु ॼाणी ते पहुतो, इजाज़त ॾींदा, अलाह निगहबान।